अस्सलाम वालेकुम दोस्तों सभिनी खे असांजे यूट्यूब चैनल सिंध टेक इन्फो ते भलीकार। दोस्तों अॼु असां तव्हांखे हिन वीडियो ज़रिए सऊदी वज़ारत हज ऐं उमरा जेको सो ईंदड़ उमिरि सीज़न जी तारीख़ जो ऐलान कयो आहे उन बाबति तव्हांखे तफ़सील सां ॿुधाईंदासीं। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त ख़ैर ख़ैरियत सां हिन साल जेका आहे हज सीज़न ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजे पुॼाणी ते पहुती। अमन अमान ख़ैर ख़ैरियत सां हाजी सगोरनि हज जी सादत नसीब कई ऐं हाणे ख़बर आहे त हाजी सगोरनि जी पंहिंजे वतन ॾांहुं वापसी शुरू थी चुकी आहे। उहे हाजी सगोरा जेके से पंहिंजे वतन ॾांहुं वापसि थियणु शुरू थी विया आहिनि। उन खां पोइ सऊदी सरकार जेका नए उमिरि सीज़न जी तारीख़ जो ऐलान कयो आहे। दोस्तों अॼु खां वठी दोस्त उहो हिते रहंदड़ हुजे या ॿाहिरनि मुल्कनि खां हुजे उहे उमिरि रजिस्ट्रेशन लाइ या उमिरि वीज़ा लाइ अप्लाई करे सघे थो। उहो अॼु ॾींहं खां वठी उहो उमिरि जे सादत लाइ जेको सो अप्लाई करे सघे थो। जेके हिते रहंदड़ दोस्त आहिनि उहे एतमरना या तवक्कलना ते उहे रजिस्ट्रेशन करे सघनि था। पर जेका उमिरि जी अदायगी आहे फ़र्ज़ु कयो अव्हां रजिस्ट्रेशन जे लाइ अप्लाई कयो ऐं जेका अव्हांखे तारीख़ मिलंदी जेका उमिरि जी जेका नई तारीख़ शुरू थींदी उहा 30 जुलाई पहिरीं मुहर्रमुल हराम 1444 ऐं 30 जुलाई 2022 पहिरीं मुहर्रम 1444 खां शुरू कई वेंदी। यानी अव्हां उमिरि जेको सो यानी अॼु खां तक़रीबन 15-16 ॾींहं बाद करे सघो था। अगरि अव्हां हिते आहियो त तव्हां अप्लाई करे सघो था पंहिंजे एतमरना ऐप तां या तवक्कलना ऐप तां। बाक़ी जेका सो अव्हां उमिरि जी जेका सादत आहे उहा ठीकु 15 ॾींहंनि खां पोइ 30 जुलाई खां पोइ यानी पहिरीं मुहर्रम ते अव्हां करे था सघो। ऐं हितां खां जो ॿाहिरि जेको ज़ाइरीन उमिरि ज़ाइरीन अचण वारा आहिनि उहे बि जेके वीज़ा जे लाइ अप्लाई त करे था सघनि। पर जेको सो उन्हनि जी बि जेका दाख़िला आहे उहा 30 जुलाई 2022 पहिरीं मुहर्रम 1444 खां पोइ हिते थी सघे थी। यानी उमिरि जी जेका अदायगी आहे उहा 1 मुहर्रम 1444 30 जुलाई 2022 खां पोइ थी सघे थी। उमेद त हीअ ॼाण अव्हां दोस्तनि ताईं पहुती। अव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी उन करे अव्हांखे नंढड़ी गुज़ारिश आहे त असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी अव्हांजी।